الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله والصلاة والسلام على سيد الناس والجان وعلى آله وصحبه وأزواجه وأهل بيته المتطهرين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده قال الله تبارك وتعالى في مقام آخر ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين قال الله تبارك وتعالى في مقام آخر وإذا سألك عبادي أني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعان فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما صلاة شریف بلند آواز اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم
इन्नका हमीदुम मजीद। अदा साउंड वारा थोड़ो साउंड के खोलेस, आवाज़ भी एको भी डबलिंग कर असांजो निड़ी आवाज़ सनड़ो थी। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अज वारी रात बाबरकात कुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम 12 थी चुका आहिनि या थियण वारा आहिनि। जंहिंखे शक आहे उहे मोबाइल ॾिसी सघंदा टाइम। थकल जमात भी आहे ज़रूर, असांखे भी उते तेज़ तक मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब न पहुतो, तेज़ तक असां भी महफ़िल खे न छॾियोसीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे वेहण खे, असांजे अचण खे, जो असांजे प्रोग्राम खे भाऊ हज़रत मौलाना ज़ुबैर अहमद साहब जी महिनत खे क़बूल फरमाए। ख़बर ना है तो मौलविन कहिड़े मौज़ू ते ॻाल्हायो, मेराज ते ॻाल्हायूं हूंदा। हाँ या मां ॿियो को मौज़ू खणा। बहरहाल न त हे माण्हू चवंदा मौलवी साहब सभु हिकिड़ी ॻाल्हि करे विया। रजब जो महीनो आहे, मेराज जो मौज़ू हले थो। बहरहाल इंशाअल्लाह कोशिश कंदुसि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी शान, सोने कुरान जी मकाम, दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अख़लाक़, किरदार, सीरत, सूरत के बयान ॾींदा। जेतिरे देर तक तव्हां वफ़ा कंदो वेंदो इंशाअल्लाह मजमू बिल्कुलु भरियल आहे। पंडाल में माण्हू त कोन भॼी आहे। मौलवी साहब तव्हांजो अचो वारो माण्हू भॼी आहे। माण्हू आशिक़ वेचारा वेठा आहिनि माशाअल्लाह। माण्हू त माशाअल्लाह चुरिया ई न, बाक़ी जेके विया वरी ईंदा, वरी अचंदा, वरी वेंदा। असांजे प्रोग्रामनि में उथण वेहण वारनि खे का पाबंदी त न आहे न। तव्हां मुंहिंजे वाइदे में सुम्ही बि सघो था, सबड़ विझी। हज़रत मौलाना अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि उलमाए अकाबिर जो वॾो आलिम आहे। हिकु मरतबा वाइज़ करे मोटियो, ॾिठईं त हिकिड़ो माण्हू डुकंदो किरंदो भॼंदो तकड़ में। चई बा ख़ैर त आहे? चई साईं ॿुधो आहे मौलाना अताउल्लाह शाह बुखारी, ॾिठो कोन्हे, अॼु दिलि थी थी वाइज़ ॿुधांसि। वॾो वाइज़ करे साईं मोटियो पियो आहे। अड़े चई ॾिठो अथी करे? चई न। पोइ साईं खे वॾो फ़िक्र थियो त अल्लाह हीउ माण्हू केॾी इश्क में आयो, काथूं आयो। पोइ साईं जन जो पर अताउल्लाह शाह बुखारी रहमत उन बुज़ुर्ग जी तक़रीर मूंखे सॼी यादि आहे। पोइ तूं चईं त पोइ तोखे ॿुधायां। चई हा बसि ठीकु आहे, पोइ उहा तक़रीर मूंखे ॿुधायो, हुनखे ख़बर ई न आहे केरु। कलाकनि जा कलाक हिकिड़े माण्हू खे वेही वाइज़ कई, हिकिड़े माण्हू खे तक़रीर ॿुधाई सॼी, जेको मजमू में वाइज़ करे आयो। तंहिंजे करे तव्हां सभु थी वेंदो, हिकिड़ो हूंदो बि जो जिंद न छॾींदासीं। भलो अथव त वेहो जल्दी बि जिंद छॾींदा। सुभान अल्लाह बुलंद आवाज़। असांजो साईं रहमत वारो क़ुरान रहमत वारो मिलियो। असांजो साईं अज़मतनि वारो, चओ क़ुरान अज़मतनि वारो मिलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कदम मुबारक बरकत ई बरकत, नज़र रहमत ई रहमत। जेकॾहिं महबूब जा कदम बरकत वारा पुछणो थी, मालूमात वठणी थी, मक्के जे सरज़मीन जे पहाड़नि खां पुछी ॾिस। जो रब कसम खणी के अक़सिम बिहाज़ल बलद, सुना तुझे शहर मक्के जो कसम छो, अंत इल्म बिहाज़ल बलद। तो जड़ो पिरी इते रहे तू, घुमे तू, उनजे कदमनि जे करे मां अल्लाह शहर मक्के सां मोहब्बत। जंहिं नबी जे घुमण जे सदके, कदमनि मुबारकनि जे बरकत जे सदके रब जंहिं शहर सां मोहब्बत करे थो, उन ज़ाती नबी सां रब जो केॾो प्यार हूंदो। चो ज़ुबान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखड़ी मुबारक बरकत ई बरकत। बरकत महबूब जे अखड़नि जी मालूमात करणी थी, ॾिसणो थी, त पोइ सोणे अबू बकर ॾे नज़र कर, जो महबूब जे नज़रनि जे सदके, रहमत जे सदके सिद्दीक़ अकबर बणिजी। जेकॾहिं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखड़नि जी बरकत मालूमात करणी थी, त सोणे सईदना उमर साईं जे तरफ़ नज़र कर। महबूब जे बरकत वारे अखड़नि जे सदके सोणो उमर साईं फारूक आज़म बणिजी। चओ सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां ॿई हथ मथे करे अञा बुलंद आवाज़ सां, त ख़बर पए केड़ा जागनि था, केड़ा निंड पिया आहिनि। जागो था। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम, नारे तकबीर। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखड़नि जी बरकत पुछणो थी।
सोने उस्मान साईं जे तरफ नजर कर जेको ज़ुन्नूरैन बणजियो मुर्शिद अली चो हैदर करार बण ओ तंहिंजे करे शायर मुझे महबूब जी सना मदा हिन अंदाज सां बयान करे थो कदम कदम रहमता नजर नजर बरकता जे ज़माने जे दौर जे गली जे रात जी तारीकी में आया उते नूर जो हिदायतू लाटू हली वियूं जिते पिरीअ जा कदम नजर मुबारक कोन पहुता पया उते अंधेरो ही अंधेरो आ चए तो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें डाढ़ा जो सुभान जागो अब रमजान में चवंदा उथो उथो मुसलमानो रोजा रखो मथा कोचे भेणा रमजान अची वियो मौलवी खे छा थी जागो जागो वाइस ॿुध उथो था जागण वारी जमात हुजे असांजो भी पंध ॾाढो परे आहे तंहिंजे करे मुंहिंजो मक़सदु आहे सुजाग थी करे वेहो अबा क़ुर मजीद जी महफ़िल मजलिस में ही मामूली महफ़िल न आहे जदो कदम कदम पे रहमतें और नजर नजर पे बरकतें जहाँ जहाँ से वो शफीए आसियाँ गुजर गया अरे तो डुम किया जा केरा चनुआ डुम किन वारी टोपी छुआ थी बख्शापुर का आया ना मता जो मौलवी बोले अच्छा बा जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक चो सुभान अल्लाह जहाँ नजर नहीं पड़ी वही है रात आज तक वही वही सहर हुए जहाँ जहाँ गुजर गया महबूबी रब्बी किबरिया सरताज जुमला अंबिया वो हजरत मोहम्मद मुस्तफा बलगल उला बेकमाल है रहमत सरापा जात है और मजमउल हसनात है कहीं जो असांजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम मुबारक रहमत ही रहमत चो बेशक चो चो बुलंद आवाज कहीं जो असांजे महबूब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखड़ियों मुबारक रहमत चो बेशक कोई छे असांजे दिलबर नबी इमामुल अंबिया जा जुल्फ मुबारक रहमत चो बेशक पर असांजो अकीदो असांजे उलमाए देवबंद जो अकीदो जमियतुल उलमा इस्लाम वारन जो अकीदो कारकुन जो अकीदो नंदने वडन जो अकीदो आ शारी देहातुल जो अकीदो आ मर्द औरतुल जो अकीदो आ आलिमन वलियन बुजुर्गन जो अकीदो आ मुझे पीर मुझे मुर्शिद साईं हाले जी शरीफ वारन जो अकीदो आ साईं अमरोट शरीफ वारन जो अकीदो आ साईं बेर शरीफ वारन जो अकीदो आ साईं दरगाह जरार पौण वारन जो अकीदो आ साईं सोमराणी शरीफ वारन जो अकीदो आ तमाम साहबा जो अकीदो आ छा अकीदो आ असां जो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैर मुबारक का वठी करे सर मुबारक ताईं रहमती रहमतात मथे करे चो सुभान अल्लाह जंहिंजो ईमान अकीदो आहे उहे सुभान अल्लाह ॾाढा चवनि त मथे करे तू रहमत सरापा जात है और मजमउल हसनात है कितनी प्यारी नात है हसनत जमीओ खिसाल है लाजिम है हम पे भीगो
माँ जब तक रहे इस तन में जान, वो हर दम रहे विरदे जुबान। पढ़ो सल्लु अलैहि वालिहि। जो असांजो दिलबर नबी रहमता चो सुभान अल्लाह, बरकता चो सुभान अल्लाह। दुनिया वारो कुरान भी रहमता। खुदा जो कसम ये रजब जो महीनो आ, हिल महीने के रब वरो शान बख्शो आहे। हर महीने जी पांजी पांजी फजीलता। मुसलमानो अंग्रेजी महीना याद कयो था, इस्लामी महीना भी याद कयो। छो तसा मुसलमान आयो रजब जे महीने जे 27 तारीख़ जी रात अल्लाह पांजे पिरिय के मेराज करायो। रब मेराज छो करायो? छा जरूरत पया तहां जलसे में आया हो? मकसद छा है असां आया से? वजह छा है? जो कुरान बुधण बुधाण जे लाइ आया से। ओ दुनिया वारो असां जो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह मेराज तो कराए। अल्लाह मकसद चाहे, रब वजह चाहे, मेराज जी माना चाहे। मेराज उरूज खां वरतला याने बुलंदी है। रब बुलंद ले नबी के घुरायो। अल्लाह तो छो घुरायो? किया घुरायो? दुनिया वारो एगो नबी जो मोजज़ो आहे जमीन हेठ आहे। मुझो दिलबर नबी मथे चो सुभान अल्लाह। जमीन जा गुलफुल मेवा बूटा हेठ मुझो पिरी मथे। जमीन जा वजा वजा जबल पाड़ू हेठ मुझो साईं मथे आहे। नबी हेठ पिरी मथे, रसूल हेठ नबी मथे, आसमान हेठ पिरी मथे, पूरी दुनिया हेठ आहे। असां जो इमामुल अंबिया मथे आ, सिदरतुल मुंतहा का मथे केरा? एक अल्लाह बो नबी आ चो सुभान अल्लाह। जे मेराज अल्लाह रब्बुल इज्जत तमाम नबियन खे करायो तो वो कहिड़ो फर्क थियो? इनाम हिकिड़ो तोखे मिलो, हिकिड़ो मूंखे मिलो। ये रूमाल मूंखे भी मिलो, तोखे भी मिलो। जे मेरा सभिनि खे नसीब थिया? जे बिल्कुलु फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु आहे। जे ॿियनि जे लाइ मेराज इम्तिहान आहे, मुंहिंजे पीरी जे लाइ मेराज इनाम आहे। इनाम ऐं इम्तिहान में फ़र्क़ु आहे कि न आहे? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चए थो अल्लाह केतिरा पंधड़ा करे आयो आहियां, ॾींहंनि जो बि रातियुनि जो बि अल्लाह 40 ॾींहं रातियूं टिकियो आहियां। रब मुझे ज़ौक़ चयो आ पर्दा हटा तुझो दीदार कया। नबी जो इश्क, नबी जो ज़ौक़। रब फरमाए लन तरानी छो मुझा अल्लाह। फरमाए सच सही न सिगंदे, जबल दे नजर कर हुसन जी तजली रखिन था जरा जरा थियो। हजरत मूसा पैगंबर बेहोश थियो, होश में रब से फरमाए ज़ियारत कर न सिगंदे। कुरान में आ पर मां पांजे ज़ौक़ में चौंदो आ, पांजे इश्क में चौंदो आ, सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत में चौंदो आ। हर कंहिंजो पंहिंजो ज़ौक़ आ, हर कंहिंजो पंहिंजो तसव्वुर आ, ख़्याल आ। मां चौंदो आ अल्लाह हजरत मूसा पैगंबर के पंहिंजो दीदार कीअं कराए हा। छो त कहीं भी नबी ऐं रसूल के अल्लाह दुनिया में पंहिंजो दीदार न करायो आ। इहो पैकेज दीदार जो गिफ्ट रखियल आ त मोहम्मद मुस्तफा जे लाइ रखियल आ। हाणे जेकॾहिं मूसा नबी के भी रब दीदार कराए हा त वो फर्क न थे हा, बिन जो शान बराबर थी पवे हा। वो भी नबी आ चो अल्हम्दुलिल्लाह, पर रब जो ऐलान आ सुना वरफाना लका जिक्र का चो सुभान अल्लाह। तुझो शान, तुझो जिक्र, तुझो मुख्तलिफ मानाओं ऐं तफसीर तशरीह निकरे थी पई। बुलंद है तमाम नबियन का, तमाम रसूलन का। अल्लाहु अकबर कबीरा। चलो इया गाल समझ में अची वही तरे त चई कुर्ब मूसा और है तो कुर्ब मोहम्मद और है, कुर्ब मूसा और है तो कुर्ब मोहम्मद और है।
तूरे सीना और है, अर्शे मुअल्ला और है, ओ इसका जाना और है, उसका बुलाना और है। रब से मेराज छो कराया, छा हिकमत आ छा वजह, वो मुख्तलिफ उलमान हिकमतूं लिखियूं हिन कुरान जे रूह सां, हदीस जे रूह सां। तमाम हिकमतुल मां मुझे ज़ौक़ वारी हिकमत आ, मुझे मोहब्बत वारी हिकमत आ, पोइ मां उहा बयान कंदो आहियां। छो त दुनिया वारो रब नबीअ खे मेराज छो करायो, इन जे करे जो मुंहिंजे दिलवर नबीअ जे मथां हिकिड़ो अहिड़ो ज़मानो गुज़रियो जंहिंमें ॾुखनि जे मथां ॾुख आया, तकलीफ़ुनि जा पहाड़ूं टुटी पिया पिरीअ ते, हेॾो तरुनो साईं ओ दुनिया वारो। तॾहिं रब फरमायो जिब्राईल मुंहिंजे महबूब खे त वठी आ, मां अल्लाह पिरीअ खे पंहिंजो दीदार कराए सोने जा ॾुखड़ा धोई त छॾियां। अल्लाह तुंहिंजे महबूब ते कहिड़ा ॾुखड़ा आया। ॿुधो दुनिया जा मुस्लमानो, यतीमी जो दौर गुज़रियो आहे, अम्मा जी जल जे पेट में आ, बाबो जुदा थी वियो आहे, चंद सालनि जो थियो आहे, अम्मा जुदा थी वई आहे, ॾुखनि सुखनि सां वरड़ा थिया। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, जुल्द नंबर अव्वल आहे, बाबा बदुल वही खां बाद ओ दुनिया वारो गारे हेरा में महबूब ईंदो आहे, खिलवत अख्तियार कंदो आहे, रब जी इबादत कंदो आहे। पीरी शादी थी अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां हुजूर जी घरवारे, पीरी घरवारे, वफादार घरवारे, ॾुखनि सुखनि जी साथी आहे। हिकु मर्तबा मुंहिंजे महबूब जे घर में हज़रत जिब्राईल अमीन आयो, महबूब जे साम्हूं साईं घबराइजी वियो आहे। हज़रत जिब्राईल फरमायो इक़रा या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सोना पढ़ो त सही। मुंहिंजे नबी फरमायो व माल बिकारिल जिब्राईल, यार मां पढ़ियल त आहियां। हज़रत जिब्राईल मुंहिंजे पिरीअ खे भाकुर थो पाए, ज़ोर थो ॾे, छॾे ॾिनई। वरी फरमायो इक़रा या मोहम्मद, पढ़ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे साईं फरमायो व माल बिकारिल, यार जिब्राईल मां त पढ़ियल न आहियां, छा पढ़ा मां नथो पढ़ी सघां। वरी जिब्राईल मुंहिंजे पिरीअ खे भाकुर थो पाए, वरी ज़ोर थो ॾे, वरी छॾे ॾिनई। इक़रा या मोहम्मद, पढ़ सोना। वरी नबी पढ़ण शुरू कयो, सीनो खुली वियो आहे, दिल खुली वियो आहे। नबी मोटो घबराहट जी हालत आहे, चेहरे में पघर आहे, परे खां अम्मा खदीजतुल कुबरा थी ॾिसे, ॾुकंदी आई या रसूल अल्लाह तव्हांखे छा थी वियो आहे, सोना ख़ैर त आहे। मुंहिंजे महबूब फरमायो ज़मीलूनी ज़मीलूनी, मूंखे चादर त वेढ़ो। दुनिया वारो झोलीअ में सुमारे करे प्यारी घरवारी खदीजतुल कुबरा तसल्ली ॾींदी पई आहे, कल्ला वल्लाही अबदा, सोना तव्हां रोना, मुंहिंजो रब तव्हांखे ज़ाया न कंदो। तव्हां महिरबान नबी आयो, रहमत वारा आयो। खोल कुरान चो सुभान अल्लाह। फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। वरी बेजात कुरान ऐलान कयो आहे, फरमायो मा अरसलनाका इल्ला शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़निही व सिराजम मुनीरा। चो सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली ॾियण वारी घरवारी, प्यारे में प्यारी, मौत जा मारूअड़ा पूछिया, प्यारी घरवारी जुदा थी वई। हुजूर रुनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुख थी वियो दिल में, वॾो सदमो। अल्लाह ही छा थी वियो, ॾुखनि सुखनि सां हिकिड़ी घरवारी सो बि दुनिया मां हली वई आहे। नबी खे ॾुख पहुतो, पर ॾुख जी इंतिहा
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे मोहब्बत के तरह सो अम्मा खदीजतुल कुबरा सा मोमिनन जी अम्मा सा जी अम्मा सा बुखारी शरीफ में हदीस आ जे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में को दुंबो को बकरो वगैरह जे कने कुसजे खैर खैरात थे वो अम्मी आयशा दी फरमाए अब पहाजन जी एक बे से थोड़ी घणी रीस होंदी आ अम्मी आयशा री रिवायत फरमाई थी त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थदो सा बरे चौदा आयशा खदीजा तो दुनिया में ना है मुझे प्यारे खदीजा जे सहेलन के जो गोश्त पहुंचाए अल्लाह इन गोश्त जो भांगो हिस्सो मुझे खदीजा जे सहेलन वट भी पहुंचाई जा एतरे कदर नबी जो प्यार पाजे घरवारी सा रुनो के न रुनो तकलीफ पहुंचे जा सागो ही साला सागो ही जमानो आ पांजे प्यारे घरवारी जे जुदाई जो दुख या विसरियो नाए चाचे जे मथा मौत जा मारुड़ा पूछी व्या हुजूर पासे में वेठो आ पढ़ो बुखारी शरीफ जी हदीस जुल्द नंबर सानी किताब तफसीर में मुख्तलिफ रिवायतन सां लिखियो पियो आ तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो चवे चाचा कुल ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पूरी जिंदगी खिदमतूं कयूं थी परवरिश कयो थी दुखन सुखन जो साथी रहियो आ मां त परायल के जन्नत वठी ॾियां पियो धारन के हिदायत ॾेई जन्नत वठी ॾिनो आ तू त पंहिंजो चो ला इलाहा इल्लल्लाह चाचो कलमो पंहिंजे लाइ तयार न आहे जे बाटा ॾाढो सुहिणो आ ॾाढो प्यारो आ मिलतूं न कर मूंखे बुखारी शरीफ जा लफ़्ज़ अख्तर तुल्हार अलल्लाह मां माण्हुनि जे मेणनि खे बर्दाश्त न तो करे सघां चवंदा आख़िरी घड़ी में दिल छॾियो जहन्नम जे बाह के बर्दाश्त करे तो सघां नबी रनो न मुंहिंजा चाचा मुझे कल मेरे को कल मुझो जन्नत वठी ॾिण रब खां मुंहिंजो कमा दम परवास थी वियो आहे एॾो त नबी रनो सदकन में आहे तकलीफ़ में आहे ओ दुनिया वारो नबी जे दिल में एॾो त दीन जो दर्द आहे एतिरे क़दर आहे अम्मी आशा फरमाईंदी आहे तारा तय्यबा चवंदी आहे महबूब जे सीने दिल मां धक धक जो आवाज़ ईंदो आहे आयशा इन माण्हू जो ग़म आहे उम्मत जो फ़िक्र आहे क़ुरान खे नथा मञनि दीन ते नथा अचनि अल्लाह रब खे बि चवणो पियो सोना एॾो न रहंदो कर तुंहिंजो कमु क़ुरान ॿुधाइण आहे हिदायत मां रब जे हथ में आहे छा रोई रोई सुना पंहिंजो साथ न ॾींदे दिलबर मां नथो चवां क़ुरान थो चवे खोल क़ुरान चो सुभान अल्लाह हथड़ा मथे करे सुभान अल्लाह चो मां क़ुरान जो दी अब खोलिया क़ुरान क़ुरान तो मां हाणे हथ में कयो आहे जागो था सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खुदा जो कसम केॾी भी थकावल हुजे ओजागा हुजन सफ़र हुजन जॾहिं क़ुरान हथ में खणी खोलींदो आहियां छा त क़ुरान जो मुजज़ो आहे थकावट खत्म थी वेंदी आहे पूरी रात वाइज़ कयां खुदा जो कसम तव्हां थकी सघो था आलिम कोन थकंदो मुस्लमानो क़ुरान जी बरकत आहे के न ॾींहं राति सफ़र रहियो ओजागा ॿ टे रातियूं तॾहिं बि इंसान जो कमाल न आहे मां त क़ुरान जो मौजज़ो अखियुनि सां ॾिठो आहे अॼु वाइदो कयो त क़ुरान सां मुहबत कंदासीं क़ुरान मौजज़ो आहे मुंहिंजे सोणे नबी सां क़ुरान में रहमत आहे पढ़ो क़ुरान इमाम सालिम रहमतुल्लाह अलैहि जे वात मां ख़ुशबू पई अचे वॾो मुहद्दिस आलिम शागिर्दनि दोस्तनि मिटनि पुछियो साईं तव्हांजे वात मां ख़ुशबू छा तव्हां इलायची खाईंदा हो फोटा खाईंदा हो छा मसइलो आहे कुझु कोन बाक़ी तव्हांजे वात मां ख़ुशबू रहंदी आहे हमेशह रोई करे चयो पुट पुछो था भला मां क़ुरान ज़्यादा पढ़ंदो आहियां क़ुरान ॻाल्हायो क़ुरान ज़्यादा पढ़ंदो आहियां पोइ हिकु मरतबा क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई ख्वाब में ॿिन्ही जहान जो दीदार थियो मुझे महबूब फरमायो पुट सालिम उथ त सही वो मुंह त मथे कर जैसा क़ुरान ज़्यादा पढ़ंदो आ पो मुझे पिरी मुझे चप्पल मां चुमी वरती आ
उन ॾींहं खां वठी करे मुझे वात मां खुशबू ही खुशबू आ। चओ सुभान अल्लाह। पढ़ो कुरान, रखो कुरान सां यारी। हज़रत मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह फ़ज़ाइल दुरूद में वाक़ियो लिखियो, हिकिड़ो माण्हू उन जे घर मां खुशबू ही खुशबू। पुछियो बा तुंहिंजे घर में छा आहे? गुलाब जा गुल जा वण पोखी, खुशबू नाज़बू पोखी, कहिड़ा वण? चे कुझु कोन्हे। चे तुंहिंजे घर मां माशाअल्लाह खुशबू आहे हमेशा। फरमाई मां नबी ते दुरूद ज़्यादा पढ़ंदो आहियां। चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां। पोइ हिकु मरतबा दुरूद पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई। पिरी मुझे ख्वाब में आयो, ची यार मोत मथे कर जैसा तू मुते दुरूद ज़्यादा पढ़ंदो आ। भाकुर पातई उन ॾींहं खां वठी खुशबू आ। कुरान ज़्यादा पढ़ो मुसलमानो, पिरी ते दुरूद ज़्यादा पढ़ो मुसलमानो। खोल कुरान जो सुभान अल्लाह। हथ मथे कर कुरान जो दीदार कराया है। फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 15 सिपारा है। सो दुनिया रब्बे काबा जो कसम है। सूरज जो नालो सूरतुल कहफा है। आयत नंबर 6 है। अल्लाह कुरान में ऐलान कयो आ, पर में फला अल्लाह का बाखिउन नफ्सका अला सारिहिमा इल्लम युमिना बिहाज़ल हदीस असफा। वह कुरान चो सुभान अल्लाह। कुरान मौजूज़ो आहे कि न? कुरान में लखे ताक़तूं थी। अफ़सोस जो ही इंसान पत्थर दिल नरम न थो। एक मरतबा हिकिड़े यहूदी मुसलमान जो पाण में मुनाज़रो थियो। यहूदी चयो ए मुसलमान तव्हांजूं मस्जिदूं कच्चियूं कमज़ोर डरियल गरियल फाटल थियूं नज़र अचनि झुरियल हर वक़्तु तव्हांखे चंदे जी अपील आहे। तव्हांजी इबादत जी जॻह तव्हांजे अल्लाह जो घर आहे। असांजा गिरजा घर मंदिर अची ॾिसो एकड़नि में ख़ूबसूरत ठहियल सवे साल रंग न लहे। मुसलमान खे वॾो दिलि में सदमो थियो त हिनखे छा चवां। चई भला पंहिंजो मंदिर घुमाईंदी? चई हा। पोइ वठी आंदईंसि पंहिंजे मंदिर में जी दरवाज़ो बंदि कर। घुमी ॾिठी फिरी वाकई वाह जो मंदिर आहे, मज़बूत ठहियल आहे। पोइ मुसलमान वेचारी चपड़ा चूरी दो वियो, कुरान पढ़ंदो वियो। खोल कुरान चो सुभान अल्लाह। फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 22 सिपारो आहे। सूरज जो नालो सूरतुल अहज़ाब है। अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे, फरमाए तो इल्ला अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। और ये हकल करे बेजाते कुरान पढ़े आए। फरमाए लो अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। ठकाओ ॾेई करे मंदर डरे पियो। देवो दुनिया वारो यहूदियत भजे मुसलमान छा पढ़ियो थे, कहिड़ो जादू कयो थे, चयल मंदर कीअं डरे पियो। मुसलमान चयो घबरा न यहूदी, तोखे छा ख़बर आहे मां जादू न पढ़ियो आहे। 3 सिपारनि मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। ये मस्जिदूं अल्लाह जा घर थी कुरान जे धम खे सहण थो पियो, कुरान जे सट खे सहण थो पियो। तॾहिं त अल्लाह फरमायो सुहिणा जेकॾहिं कुरान खे मां अल्लाह पहाड़नि ते नाज़िल कयां हा, पहाड़ सरासरा थी वञनि हा। कुरान खे मां अल्लाह आसमाननि ते नाज़िल कयां हा, आसमान फाटी पवे हा। कुरान खे मां अल्लाह ज़मीननि ते नाज़िल कयां हा, ज़मीन चीरजी पवे हा। ऐ दीवाना तोखे छा ख़बर आहे यहूदी, तुंहिंजे कुर मंदर में काई ताक़त न आहे जो कुरान जे सट खे सही सघे। ये मस्जिदूं थी कुरान जे सट खे सही थियो। इहो कुरान जो मौजूज़ो हा। चो सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो
मुझा महबूब फलान लका बाखिउन नफ्सक मुझा दिलबर नबी इल्लम युमिनु बिहाज़ल हदीस असफा सोना ये कुरान ते ईमान न थाणिल पो तू इन दुख में रोई रोई पांजो साथ न ॾींदे सोना इन्नका ला तहदी मन अहबबता वलाकिन अल्लाह यहदी लिमन यशा मुझा महबूब तुझो कम कुरान ॿुधाइणा हिदायत मां रब जे हथ में आ चओ सुभान अल्लाह हिदायत कंहिंजे हथ में आहे ॻाल्हायो जे साडा कम है कुरान सुनावण कोई मले या ना मले साडा कम है कुरान सुनावण कोई मले या ना मले दोहे जहाना मारिया वेसी जड़ा हद भी कुरान दा भये ये कुरान तो है नूरानी शीशा वो जड़ा सीधा राह दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे कदर कुरान दे इकी जानना दुनियादार न बेले कदर कुरान दे जानन वाले वहीं सुतड़े शहर मदीने कदर फुलादा बुलबुल जाने वत कदर पानी दा मुर्गा भी कदर कुरान दा अल्लाह जाने वत या जाने असहाबी चो सुभान अल्लाह पढ़ो कुरान बुधो कुरान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुख में आ गम में आ घरवारी जी जुदाई जो दुख वरी बाद में चाचे जी जुदाई जो दुख सागो ही साल सागो ही ज़मानो आ दुनिया वारो इंसान जे मथा दुखन सुखन जा ॾींहं गुज़रंदा आहिनि के न के साल ख़ुशियुनि जा त के दुख जा नासी के ॾींहं दुखन जा त के ख़ुशियुनि जा मुझे रब से कुरान नाज़िल कयो सोना रोना उठ मुझो कुरान ॿुधा खोलिया कुरान चओ खोल कुरान कर कुरान जो दीदार सही फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम छियों सिपारो आहे अल्लाह जेका आयत पढ़ा पियो उतां ई खुली ॾिसो कुरान जो मौजूद कमाल हेॾे होॾे बि वर्क न कयूं न का निशानी न का आयत अंदर पई का अल्लाह सी फरमायो छियों सी पारो सूरतुल माइदा आयत नंबर 67 फरमाए तो या अय्युहर रसूलो बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास वल्लाहु ला यहदिल कौमल काफिरीन वह कुरान जो सुभान अल्लाह अल्लाह सिफर में मुझा महबूब रोना बस उठी या अय्यो रसूल ए मुझा रसूल रसूल गणाया ना रब से तू केड़े रसूल के सदे दो कुरान फरमाए वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा रसूल रब उन के सदे तो उन रसूल के जो चेहरो चंद्र का वधिक सुणो आचो सुभान अल्लाह या अय्यो हर रसूल ए मोजा रसूल रब तू केड़े रसूल के सदे दो फरमाए अलम नशरह लका सदरक जे सीने जो जिक्र कुरान थो करे रब तू केड़े रसूल के सदे थो फरमाए मा ज़ागल बसर व मा तगा जे अखण जो जिक्र कुरान थो करे कुरान अल्लाह
तू केड़े रसूल के सरे तो फरमाया तो हर एक भी इंसान का जे चपण जो जिक्र कुरान तो करो उन रसूल के रब सरे तो अल्लाह छा तो फरमाए बल्लिग रब अल्लाह फरमायो पहुंचा रब मा छा पहुंचाया उनसिला इलैका मिन रब्बिक जेको रब जे तरफा तो ते कुरान नाज़िल थियो आहे सोना कुरान बुधा मुझो कुरान पहुंचा तौहीद जो दरसरे मुझा दिलबर नबी रात जो कुरान बुधाए तदिया जो बुधाई जा सर्दिल में बुधाए तो गर्मिल में बुधाई जा सुबह जो बुधाए शाम जो बुधाई जा ताक मंजिल जो कुरान पढ़ जा खुशिल में पढ़े तो गम में पढ़ जा सोना कुरान के लशरी जा बदर में पढ़े तो उद में पढ़ जा आजाब में पढ़ जा चाचो यारा टुकड़ा तो प्यो जे बोझा महबूब कुरान के लशरी जा तुझे बिलाल जे सीने ते बारी पत्थर रखा हुए न सोना कुरान के लशरी जा बीबी सुमैया ब टुकड़ा थी वही दिल पर कुरान पढ़ दो रह जा फरमाया अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिन रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास सोना मुझो कुरान बुधाए दो रह जा नबी कुरान तो बुधाए मक्के जे पहाड़न ते मक्के जे गलन में मक्के जे घचड़न में वाजी ये ताइफ में आयो सुनो नबी तो ईदे कुरान जो लोला पत्थर जो मी वसियो पूरा बदन जख्मे है रत मालोलो नबी रोई पयो है हाने रब फरमायो मां पाजे मकसद ते पहुंची वयो ओ जिब्राइल जी मुझा रब्बे जलील मुझे प्रिय ते दुखन जा पहाड़ टुटा थी तकलीफन में आ रोई रहो आ ओ हाने मुझे प्रिय के वठिया मां अल्लाह बा जो दीदार कराया चो सुभान अल्लाह खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह तो चो मां कुरान जो दीदार कराया पर मैं तो बिस्मिल्लाह रहीम 15 से 12 है सूरज नालो सूरत बनी इसराइल है अल्लाह कुरान में ऐलान कयो दुनिया वारो कुरान जो बुधन तो सवाबा है सोने जो दीदार भी सवाबा पर मैं तू या सुभान अल्लाजी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल लज़ी बारकना हौल नूरे मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर वह कुरान चो सुभान अल्लाह खोलो पे कुरान से बुधो कुरान पंजे घर में वही नंबर चेक करे आयत पढ़ो फरमाए तो सुभान नबी के मेराज कहीं करायो ची सुभान कहीं करायो सुभान जी छा माना है कलायो ता पढ़िया हो मदरसन में के ना नंढपुण में तो मदरसन में पढ़िया हो ना सुभान अल्लाह में पढ़ियो था ना उस्तादन छा पढ़ायो ताके सुभान जी माना पाक पर हिते सुभान जी माना छाए सुभानल्लज़ी असरा बि अब्दिही सुभान पांचे बांधने के सैर कराई थोड़ी अरसे में अकचिंब में सेकंडन में खबर ना है थोड़े वक्त में रब सुभान तो फरमाए तो सुभान पे महबूब के सैर कराए सुभान जो लफ्ज अल्लाह से तो छो इस्तेमाल फरमायो बिकायत नाजिल करया इन्नल्लाह अला कुल्लि शैइन कदीर रब हर शे कादिरा ताकतवर वसवारो मेराज नबी के कराए तो कराए सके दो रब से के इल्म हो तो मेराज जा एकड़ा मुनकिर थींदा एकड़ा मेराज के मनीदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज एकड़ा मनीदा बिया न मनीदा जी मक्के जा मुशरिक काफर अबू जहल लानती बिया छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो इनकार कयो न मनियो छाबा एकरा मनन पिया सब असा ता मुसलमान मोमिन बैठा सब मनियो पिया छो तो कुरान में लिखियल कुरान के मनियो पिया तो वो रब से के इल्म हो तो मेराज के न मनीदा छो न मनीदा इन जे करे तो थोड़ी अरसे में हिकड़ी रात में बैतुल मक़दस तक सफ़र करण जो महीनन जो फंदा वरी सतन आसमान का मथे वरी मोटी अचण वरी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये गालियों भी बुधाए अची करे तो जे बिस्तरे में निकरी वयोस वापस आयम वो बिस्तरो अया गरम पे हो बिस्तरे जी गर्मी भी खत्म न थी
जे पानी में वुज़ू करे वैसे वो पानी रिढ़े पियो तो वापस आयम तो वुज़ू जो पानी पियो रिढ़े माना एतरी तो जल्दी में बस एतरी देर लगी बस जे दर के खोले वैस कड़ो लोडे पियो वापस आयम तो अँ कड़ो लोडे पियो बुधण वारा बुधो तो हैरान थी विया उहे जेके मुशरिक काफिर हुआ उन्हनि जे लाइ हैरान थी हुज़ूर साईं जी ज़ुबान आखो हैरान थी तो मोमिन न आहे सहाबा तो सुभान अल्लाह ख़ुशि थिया पूरब साईं के इल्म हो ही माण्हू न मञींदा छो त मेरा जहिड़े क़िस्म जी वाक़ियो अहिड़ो आहे तॾहिं अल्लाह फरमाए सुभान हाणे सुभान जी माना छा आहे उलमान इन रूह सां लिखियो आहे आलिम जो इल्म मुफ्तिन जो इल्म बुजुर्गन जो बुजुर्गूं वलियन जो विलायतूं डॉक्टरन जो इल्म इंजीनियरन जो इल्म ताक़तवरन जो ताक़तूं उकलान जा अक़ल ऐं फ़लासफ़रन जो इल्म तमाम दुनिया जे इल्मन के ताक़तन के बादशाह नवाबन के एक तरफ कयो जाते आलिमन जो इल्म मौलविन जो इल्म मुफ्तिन जो इल्म बुजुर्गन जो बुजुर्गूं सब दंग रहिजी वयन बल्कि हियां भी चओ नबियन जो इल्म रसूलन जो इल्म जाते दंग रहिजी वये ताक़तवरन जो ताक़तूं जाते दंग रहिजी वयन उता अल्लाह जे ताक़त अल्लाह जे इल्म जी शुरुआत थींदी आ तो उनके सुभान जी ज़ात चइबो आ चो सुभान अल्लाह एते सुभान जी माना उलमान फरमाया इहा माना जाते ताक़तवरन जो ताक़तूं आलिमन जो इल्म जोर लगाए लगाए सभिनि जो दंग रहिजी वञे उतां रब जे इल्म ऐं ताक़त जी शुरुआत थिए त उनखे सुभान चइबो आहे तॾहिं त पर में हाणे कंहिंखे एतिराज़ नथो थी सघे छो त जॾहिं ताक़त वारो एॾे वॾे इल्म वारो उन जे साम्हूं त देर ई न आहे तॾहिं त चई अल्लाह अकबर कबीरा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एतिरे थोरे अरसे में मेराज कराइण वारो केरा ॾाढा ॻाल्हि जी रात मेराज दी क्या दी शान शान रसूल दी हद मुक गई रात मेराज दी क्या दी शान शान रसूल दी हद मुक गई फर्शी अर्श उते में माल शान रसूल दी हद मुक गई चो सुभान अल्लाह दादा जो सुभान अल्लाह जी जिब्राइल छा आंदो थी जी पूरा का जन्नत मां अकेलो आयो जी 70,000 वर्ष ता वठी आयो जी बरक बोरा लाया जिब्रील दल दल चढ़िया कदर जलील साईं दे गुलाम फरिश्ते तमाम कंदे पैन सलाम ओ असंदी रहमत दी बारान शान रसूल दी हद मुक गई जो असांजे सोने नबी जो शान बेमिसाल छो न हुजे जो नबियन खां भी मथे रसूलन खां मथे इमामुल अंबिया खातमुन नबीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीन जी पुजाणिया तॾहिं त फरमाई मा कान मुहम्मदुन अबा आदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबिय्यीन जो ख़त्म नबूवत असांजो जान माल इज़्ज़त आबरू सब कुछ कुर्बान आ मौलाना फज़लुर रहमान साहब ऐलान फरमायो 26 मार्च ते जो ख़त्म नबूवत जे दुश्मन सां जहिड़ो आहे पहुचंदासीं ज़रूर इंशाअल्लाह पहुचंदो बाबा चई ऐ माहे अरब ऐ माहे अजम ऐ फ़ख्र जहां ऐ फ़ख्र ज़मान ऐ बाइस ज़ीनत अर्ज़ समा सुभान अल्लाह इजाज़ ये तेरी नजरों का फैज़ान ये तेरे कदमों का एक सफ में खड़े हैं शाहो गदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान में जिसका जिक्र हुआ आफाक में जिसकी धूम मची वाह खुल्क तेरा वाह राम तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह से दुआ है जिन दोस्तों ने प्रोग्राम करायो अल्लाह से प्रोग्राम की मेहनत के कबूल फरमाए
मेरा जो मौजू तमामु लंबो चौड़ो आहे ॾींहं ने रातनि में खुटण जहिड़ी कान्हे का तव्हां थकल वेठा हो दोस्त उबासियूं पिया आहिनि अल्लाह साईं खां दुआ रब साईं तव्हांजे वेहण खे असांजे अचण खे क़बूल फरमाए वमा लना इल्लल बलाग आमीन या रब्बल आलमीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ला यज़ुरु मा इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समाई वस्समीउल अलैहि या अल्लाह जिन दोस्तनि महिनत कई